सलात शुरू। एक बेर वरी मोहब्बत सा सलात। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइरों, अल्लाह जा अणगणिया एहसान जै करीम रब असां खे हिन बरकतुन भरी महफिल में हाज़री जी तौफीक नसीब कई। अल्लाह जे दर दुआ है रब करीम हिन महफिल जे अनवार असरात ऐं फ़वाइद मां असांजूं झोलियूं ऐं असांजूं दिलियूं मालामाल फरमाए। प्यारा दोस्तो, जीअं मूंखे ॿुधायो वियो आहे त हिन जलसे जो उन्वान आहे शान मुस्तफ़ा। मदीने वारे साईं जो शान, मान, मकाम ऐं दर्जो उन जूं जिहतूं बेशुमार आहिनि। हुजूर जा शान अणगणिया आहिनि जो सारी जिंदगी को महबूब जो शान गाईंदो रहे तो उम्रियूं ख़त्म थी वेंदियूं, महबूब जो शान खुटी न सघंदो। शान मुस्तफ़ा जी सिर्फ हिकड़ी जिहत अॼु तव्हांजे साम्हूं अर्ज करण चाहियां थो। शान मुस्तफ़ा जी हिक खूबी, हिक खसलत मुझे महबूब जे शान मझा बरकात मुस्तफ़ा। नचे व सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जूं बरकतूं जेकी लजपाल नबी पान सां गॾु बरकतूं खणी आया, उम्मत खे बरकतूं अता करे विया। उहे महबूब जे बरकतुनि जा गोशा मुमकिन आहे अॼु तव्हांजे इल्म में अहिड़ी ॻाल्हि बचे जेका तव्हां अॻे न बि ॿुधी हुजे। महबूब जे बरकतुनि जे शान के बयान कबो ऐं उन खां आखिर में वरी कुछ बरकतुनि जा नुस्खा भी तव्हांखे ॾींदुसि त तव्हांजे रिज़्क में बरकत कीअं पवे, तव्हांजे अटे में, लटे में, अझे में, घर में, बच्चन में, औलाद में, अयाल में, रोज़ी में, रिज़्क में बरकत कीअं पवे उन जा नुस्खा भी तव्हांखे ॾींदुसि। पर इन जे लाइ ऐं गुज़ारिश इहा कंदुसि त पंहिंजे जीअं जिस्मनि खे खणी आया आहियो तीअं दिलुनि खे बि खणी अचो।
इन महफिल में पंहिंजूं दिलियूं बि हाज़िर कयो ऐं रुगे नुक्त चीनी जे लाइ एतराज़ जे लाइ या ॾिसूं वाइसूं त पीर साहब छा थो चवे, इहा नुक्त चीनी वारो ज़हन हिक पासे कर ऐं कुझु पिराइण ऐं कुझु सिखण वारी नियत खणी वे। जेकॾहिं कुझु पिराइण जी नियत सां वेहंदे त आउं यकीन सां तोखे ॿुधायां थो त इंशाअल्लाह कुझु न कुझु पिराए मोटंदे। बाक़ी जे असुल नियत ई ॿी हूंदई त पोइ अंधी जहिड़ी पेके तहिड़ी साहुरे। मदीने वारे साईं जे बरकतुनि जो ज़िक्र थींदो। सब खां अव्वल इहा ॻाल्हि समझजे त बरकत आहे कहिड़ी शइ। प्यारा दोस्तो, शयूं ज़मीन ते हूंदियूं आहिनि पर बरकत उन्हनि में आसमाननि तां नाज़ुल थींदी आहे। शयूं ज़मीन ते हूंदियूं आहिनि पर उन्हनि में बरकत आसमाननि तां नाज़ुल थींदी आहे। ऐं बरकत उहा अहिड़ी शइ आहे जा जंहिं बि शइ में उहा बरकत नाज़ुल थी वञे त उहा थोरी शइ बि घणी थी पवंदी। जंहिं कणनि में बरकत पवे त उहे कणा खरार थी वेंदा, पर जे बरकत न हुजे त खरार बि कणनि खां घटि। जेकॾहिं कंहिं शइ में बरकत पइजी वञे त उहा शइ इंसान खुटाइण सां खुटाए न सघे। इहा बरकत आहे जेका ख़ास अल्लाह जे तरफ़ां अता थींदी आहे। ऐं जंहिंखे बरकत मिली वञे वो दुनिया में भी खुशहाल था, आखिरत में भी मालामाल। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। रब तो फरमाए त बरकतुन जे नाज़ुल करण वारी उहा ज़ात तबारकल्लज़ी बरकतुन वारी। इमाम बग़वी तो लिखे त बरकतुन मजा मुराद है मुजीउल बरकत। अल्लाह जी ज़ात उहा ज़ात आ जेका पाण वटूं बरकतूं ज़मीन ते नाज़ुल कंदी आ। उहा ज़ात बरकतुन जे नाज़ुल करण वारी आ जंहिं पंहिंजे कुरान पंहिंजे फुरकान के पंहिंजे अब्द मुक़द्दस मिठे मोहम्मद करीम ते नाज़ुल कयो तां त उहो सभिनी जहाननि वारनि जे लाइ बेजारींदड़ बणिजी वञे। जंहिं रब पंहिंजे महबूब ते कुरान नाज़ुल कयो आ उहो रब पंहिंजे बरकतुन खे आसमाननि तां ज़मीन ते नाज़ुल करण वारो आ। बी जाए ते रब फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क। बरकतुन नाज़ुल करण वारी आ उहा ज़ात जंहिंजे हथ में आहे बादशाही। तू चवंदे त वज़ीर आज़म नवाज शरीफ जे हथ में बादशाही आ, तू चवंदे ज़रदारी जे हथ में बादशाही आ, पर रब तो फरमाए त बादशाही मुझे हथ में आ। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर।
भला सुभान अल्लाह चवण ते पाबंदी लगल थो छा? हाँ तांजे राधण में जो पहिरियों भेरो तो जलसो कया। हाँ सुभान अल्लाह एड़ी चो जो मां वञी सिंध वारन के बुधाया तो वाह वाह राधण जा माण्हू। रब्बे कायनात फरमायो त मूं रब जे हथ में, बादशाही मुझे हथ में आ, हुकूमत मुझे हथ में आ, ऐं बरकतूं सब मूं अल्लाह जे हथ में। ऐं मां अल्लाह हुई हर शइ जे मथां कुदरत रखण वारो आहियां। ऐं टी जाइ ते रब फरमायो त अला लहुल खल्क वल अम्र तबारकल्लाहु रब्बुल आलमीन। अल्लाह जे हथ में आ आलम खल्क, ऐं अल्लाह जे हथ में आ आलम अमर, ऐं उहो रब उहो मालिका जेको सभिनी जहानन जो पालनहार आ, उहो ई बरकतुन जो मालिका। सुभान अल्लाह। उहे बरकतूं रब जे हथ में वो जंहिंखे चाहे जेतरी चाहे बरकत ॾेई छॾे। मुंहिंजा दोस्तो इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे दिल में, पंहिंजे ईमान, पंहिंजे अकीदे में समायो त बरकतुनि जो मालिक केरु आ? बरकतूं कंहिंजे हथ में? चो अल्लाह जे हथ में। पो रब जंहिंखे चाहींदो आ उनखे बरकतूं ॾेई छॾींदो आ। पो सारी कायनात जे अंदर अल्लाह पंहिंजे मर्ज़ीअ सां, पंहिंजे मशीयत सां ऐं मखलूक जे हाल आहर बरकतूं नाज़िल कयूं। घणे घणे बरकतूं ॾिनियूं, जेतिरो चाहियई ओतिरो बरकतूं ॾिनई। पर कायनात जे अंदर हिकड़ी ज़ात मिठे मोहम्मद करीम जी आ, जंहिंखे रब बरकतुनि सां मालामाल करे छॾियो। मदीने वारे साईं खे रब बरकतुनि जो मरकज़ ऐं महवर बणाए छॾियो। हुज़ूर जे हथनि में रब बरकतूं रखायूं, महबूब जे कदमनि में रब बरकतूं रखायूं, मुस्तफा जे निगाहुनि में रब बरकतूं रखायूं। महबूब ॻाल्हाइनि त महबूब जे लफ़्ज़नि में बरकतूं, जे हबीब हलनि त महबूब जे कदमनि में बरकतूं, जे निहारनि त मुस्तफा जे निगाहुनि में बरकतूं। मदीने वारे मीर जे बदन सां जेको कपड़ो लॻो उन कपड़े में बरकतूं। महबूब जे शहर में रहिया उन शहर में बरकतूं। महबूब सुहिणा जे गलीअ मां गुज़रिया उन गलीअ में बरकतूं। सुभान अल्लाह। कीअं बरकतूं हाणे अचु त उन जो रंग तोखे अखियुनि सां ॾेखारिया आहिनि त मदीने वारे साईं जे हथ में कीअं बरकतूं, कदमनि में कीअं बरकतूं, ज़ुबान में कीअं बरकतूं। चो सल्लल्लाहु अलैहि या सीरत शामी जे अंदर इमाम साली रिवायत थो आणे। मदीने वारा साईं हिजरत कयूं, मक्का मुकर्रमा के छॾियूं, मदीने पाक ॾे वञनि पिया। काॾे पिया? रब शला सां सभिनी खे मदीनो ॾेखारे। मुझा सोना हबीब मदीने जे रस्ते ते वाट ते हलंदे हजरत सिद्दीक़ अकबर मुझे नबी सां गॾु आ। वाह सिद्दीक़ तुझो शान। मक्के में गॾु, मदीने में गॾु, गार में गॾु, मज़ार में भी गॾु।
इन सफरे हिजरत में जरी मन मुझा सोना हबीब गारे सौर में दाखिल थिया है हबीबन के इरादो थियो आराम फरमाइण जो तो सिद्दीक़ अकबर पंजी झोली पेश कया मुझा सोना हबीब बियो को विहाणो कोने मुझी गोद पंजो विहाणो बनायो जिब्रील भी डिठो हुंदो यो मंजर मीकाईल इसराफील भी यो मंजर डिठो हुंदो ऐ रब तो फरमाए इन्नक बिआयुनिना महबूब तू जिते हुजी मुझू निगाहूं तो में हुंदियूं रब भी यो मंजर डिठो हुंदो जो गोद अबू बकर जी हुई ऐ आराम करण वारो मोहम्मद मुस्तफा हुयो अव्वल आंदो नबीयते अबू बकर ईमान न्याणी दिनई नबी करीम के माल कये कुर्बान जिए रहल मथे कुरान ये हबीब हुयुस हंज में रहलते कुरान रखबो आ न रहलते कुरान केडो सोहणो लगंदो आ सुभान अल्लाह मुझा दोस्तों कुरान हूं ही सुनो पर रहलते रखजे तो केडो न हसीन मंजर लगंदो आ अज गारे सौर जे अंदर अबू बकर जी गोद रहल वांगुरा मुझे मुस्तफा जो चेहरो उम्मुल किताबा हसीन चेहरो ऐ लाल लपड़ा ये गुलन में गुलाब नाए हसीन चेहरो ऐ लाल लपड़ा ये गुलन में गुलाब नाए ओ शाह शाह ओ जान जाना जगन में तो जो जवाब लाए जने तो बोली चपन के चोली मिठा तुम क्यों मखण तो खोली जने तो बोली चपन के चोली मिठा तुम क्यों मखण तो खोली अखर अखर आहे मोती माणिक ये त कह जो खिताब नाए गाल वणिया या न वणिया हथ मथे गणी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिठा तुम्हारी मली हुआई हुस हुस सखा में सिज का सजी हुआई मिठा तुम्हारी मलीह आई सखा में सिज का सजी हुआई सुवाली खाली छड़ियो हुजे तो ये लिखियो के किताब बनाए सुवाली खाली छड़ियो हुजे तो ये लिखियो के किताब बनाए मुझा दोस्तों इन सफरे हिजरत में मुझा सोना हबीब रस्ते में हबीबन के उन महसूस थिया साईं फरमाइता अबू बकर यो खेमो थई यो तंबू थई इन तंबू में जरूर को माण्हू हूंदो उनखे वञी चओ त का खाधे जी शइ हुजे त खणी आ हजरत सिद्दीक़ अकबर विवा दिसे तकड़ी पुडड़ी औरत वेठी आ उन औरत के हजरत सिद्दीक़ अकबर फरमायो त अम्मा असा मुसाफिर रहियूं असा के खाधे जी पीते जी शे जी जरूरत आ बुढ़ड़ी चयो त मां मिस्कीन आया ऐं एरा ब्याणी बदव्याणी मिस्कीन आया मूं वटि का बि शे खाधे जी मौजूद नाहे हजरत अबू बकर मोटी आयो अर्ज करे तो या रसूल अल्लाह औरत पाण वेचारी मिस्कीन आ साईं फरमाइता इहा बकरी जो बीठी दस
हज़रत अबू बकर आयो, अम्मा या बकरी दे तो भला इन्हें मां खीर ॾूं। माई चवण लगी, उम्मे महबद चवण लगी तो ओ सोनी सूरत वारा ये बकरी फंडी आ, हिन कदे बि खीर जो फुड़ो न ॾिनो आ। बकरी फंडी आ, खीर न ॾिनो थई। हाणे जे बकरी तो काहे तो भली काए पर खीर इने में आहे कोन। अबू बकर चए थो अम्मा बकरी तू दे ॾुहण वारो पाणे ॾुहंदुसि। माई बकरी ॾिनी, अबू बकर सिद्दीक बकरी हबीबन जे हुजूर में पेश कया। मुझे दिलबर नबी बकरी जे बदन ते हथ फेरायो, उन्हें जे थनन जे मथा मुझे लजपाल नबी हथ मुबारक फेरायो आ। जने महबूब जो हथ लगी वियो, मूं अर्ज कयो दिलबर नबी जे हथन में बरकत। जेरी मल महबूब जो हथ मुबारक लगो आ त बकरी जे थनन में खीर भरजी आयो आ। प्याले में पान पंजे मुबारक हथन सा खीर ॾुधऊं, प्यालो भरजी वियो। सुभान अल्लाह। महबूबन करीमन खीर पान तनावुल फरमायो आ, पान पीतऊं अबू बकर के प्यारियों। ओबर मुस्तफा जी पीण वारो अबू बकर सिद्दीक नचे व सुभान अल्लाह। वाह अबू बकर तुझो शान। सोने हबीब फरमायो से अबू बकर हाणे ही प्यालो ऐं बकरी वापस वनी उम्मे महबद के मोटाए दे। मुझा दोस्तो अबू बकर सिद्दीक प्यालो जो दिसे हबीबन भी पीतो, हजरत अबू बकर भी पीतो, पर प्यालो ओतरो जो ओतरो भरियल। वापस अचे माई जे हवाले कई, माई हीअं ॾिसे पई महबूब खे, मुस्तफा जे हलण के पई ॾिसे, महबूब जे कदमन खणण के पई ॾिसे। मुझा दोस्तो हुजूर त अगते हलिया विया, महबूब त मदीने पाक दे हलिया विया। शाम थिया त उम्मे महबद जो मुड़स अबू महबद आयो त चवण लगो घर वारी अज त असांजे कखन पन्नन जे मथा रहमत थी वसे पई। अज ते हिनन कखन मां खुशबू थी अचे, अज हिन वणन मां बूटन मां रस्तन मां हिन वाजन मां पहाड़न मजा अज सुरहान अची रही आ। ओ उम्मे महबद दे त खबर ही अज रौनक मटियल छो ॾिसां, रंग मटियल छो ॾिसां, ॻाल्हि छाहे त माई चवण लगी ओ मुंहिंजा घर वारा अबू महबद अज हिकड़ा ॿ सुहिणी सूरत वारा मुसाफिर हितों लंघिया हुया। ए मुझा घर वारा उन्हनि में हिकिड़ो जेको अॻवान हुयो, मां तोखे उन जे हुस्न जी कहिड़ी ॻाल्हि करे ॿुधायां। जेॾी महिल उन जो चेहरो पई ॾिसां त ईअं पियो लॻे जीअं चोॾीं जो चंड चिमकंदो आ। जेॾी महिल निहारे पियो त उन जे निहारण जहिड़ो कंहिंजो निहारण न हुयो। जे हले पियो त उन जे हलण जहिड़ी तोर, उन जे हलण जहिड़ी लोट, उन जे हलण जहिड़ा कदम कंहिंखे खणण ताईं न ईंदा। एड़ो सोनो हुयो, एड़े मिठे आवाज वारो हुयो। अज असांजे हिन खेमे का गुजरियो हुयो, पो असांजी फंडी बकरी ते उन हथ मुबारक फेरिया त बकरी खीर में भरजी आई। मां पंहिंजे बकरी के ॾुहण शुरू कयो आ। मुंहिंजे घर जा बर्तन भरजी विया, थाम भरजी विया, दिला मट भरजी विया, पर बकरी जो खीर नथो खुटे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही मुझे दिलबर नबी जे हथन जी बरकत आ।
माई चए थी तो पीड़ से तू भी खीर ठंडी बकरी अजो घर खीर से भरजी विया बर्तन खीर से भरपूर थी विया मुझा दोस्तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम त हिजरत करे विया पो 10 साल मदीने में रहा वा माई उम्मे महबद 10 साल बकरी के दुहंदी रही खीर न कुटो 2.5 साल अबू बकर सिद्दीक जी खिलाफत आई माई खीर दुहंदी रही खीर न कुटो हजरत उमर जो दौरे खिलाफत आयो माई बकरी के डोंदी रही खीर न कुटो हजरत उस्मान गनी जे खिलाफत जो जमानो आयो उन बकरी जो खीर डोंदी रही खीर न कुटो हिकड़ो दौर एड़ो आयो जो टुकर पइजी वियो साओ सल्लो न थियो तीलो आबादी लपई थे मानुन जा जानवर मरी विया जेके जेरा बचा टुकरा हीना जानवर थी विया उन्हनि जा खीर खत्म थी विया पर उम्मे में बजी बकरी सुबह जो भी खीर जे शाम जो भी खीर जे गाह जो तीलो न मिलेस खाधे जो जरो न मिलेस पर खीर सा बर्तन भरे जे छाजे करे जो हिकड़ो भेरो हबीबन जा पाक हथ लगी विया उन्हें बकरी के जो हथ लगा न उन्हें मजा जैसी जेरी हुई तैसी ते उन्हें मां खुशबू खत्म न थी असाबी जेके हबीबन सा हथ मिलाईंदा हन 3 ॾींहंनि ताईं चवंदा त असांजे हथ मां मुश्क जी खुशबू ई न थी वञे मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो तुए जो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे मिठा माखी ऐं मिसरीअ खां सुभान अल्लाह हिकड़े सफर में मुझा सोना हबीब हैं इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदी आ त खाधे जो सामान खत्म थी वियो पानी खत्म थी वियो हबीबन करीमन फरमाया त के वट खाधे जी का शय आहे हजरत अबू हुरैरे चयोसी मूं वटि हिकड़ो थेलो आ चमड़े जो उन में थोड़ियूं खजूर रखियल आहिनि पाण फरमायो खणी आ महबूबन हथ विधो त 3-4 खजूरूं हुयूं हबीबन करीमन उन खजूरन के हथ लातो ऐं उन में वरी अंदर वराए विधो पाण फरमायूं त हाणे 1500 असाबन जो लश्कर आ अबू हुरैरा हाणे हीअं कर जो हिन मां खोलजे न पर हथ लंघाए ऐं मुठियूं भरींदो 1500 खे खाराए त मुंहिंजा असाबी खाए हजरत अबू हुरैरो पे सोचे त कत्ल जूं गड़ियूं आहिनि 3-4 ऐं 1500 साईं फरमाईंदा माण्हू 1500 मुठ भरे ॾियां हे त हिकड़ी मुठ जेतिरियूं बि न आहिनि पर न अबू बकर हजरत अबू हुरैरे जो ईमान हो त मुस्तफा जा हथ लगा आहिनि बरकत ई बरकत थी वेंदी जेदो हाणे मुंह न पियो खोलियांसी हथ विझंदो मुठ भरींदो हुन खे ॾियां मुठ भरे हुन खे ॾियां मुठ भरे हुन खे ॾियां सॼे लश्कर खाधो पर तोबरो ओतिरो जोतिरो भरियो भरियो मोटी आया सही सफर पूरो थी वियो मदीने शरीफ आयुस रोज पाण खावां पंहिंजे ओड़े पाड़े वारनि खे खारायां खैर कयां खैरातूं कयां उन मां पियो वंडियां पर मुंह न खोलियां जो हबीबन चयो हुयो मुंह न खोलियांस मुठ विझी कढी चए तो 2500 वसक 2500 वसक 2500 वसक खजूर जा 2500 मण खजूर जा कढी खल्क के खारायम खैरात कयम पर मुंहिंजी खजूर न कुटी जो महबूब जा हथ मुबारक लगी विया सुभान अल्लाह जे दिहाड़े ते हजरत उस्मान गनी के बलवाई शहीद कयो मदीने में वे बलवाई चढ़ाई करे आया अमीर उस्मान के उन जे घर में शहीद कयो वियो आ उन बलवे में जे तो मुझो गोथरो मुखो गुम थी वियो उन बलवाई खणी विया या काडे वियो पो मानू रोन पिया हजरत उस्मान जी शहादत ते त हजरत अबू हुरैरो पियो रोए ऐं चे पियो त लिन्नास हमन
वली हम्मान बैनहुमा हम्मुल जराब व हम्मु शेख उस्माना। मानन के हिकड़ो दुखा रोन था उस्मान गनी जे शहादत ते, पर मुखे ब दुख आहिनि, हिकड़ो उस्मान गनी जे शहादत जो, ॿियो मुझे तोबरे जे गुम थी वञण। हाउ जी यो गोथरो मूं वटि हुजे हा क़यामत ताईं विरहाईंदो रहां, पर इने जी खजूर न खुटे हा, छो त मदीने वारे मीर जा हथ लगी विया। हां ॿुधाए त महबूब जे पाक हथ में बरकत। चो सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी माजम कबीर में रिवायत आने हजरत सैयद कुबैशा सैयदा कुबैशा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुजूर जी असहाबियानिया। हाने बुधो त वरी असहाबन जो अकीदो छा हुयो। बीबी कुबैशा थी फरमाए त हिकड़े डी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मूं वट आया, पो मूं वट हिकड़ी खल्ली हिय लड़कियल बीठी हुई, उन्हें खल्लीअ मजा महबूबन पानी पीतो, महबूबन पानी पीतो। पो दखल अलैहि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इंदी किरबतुन मुअल्लकतुन फशरब मिन फमिल किरबह व हुवा काइमुन। जिए खल्ली लड़केल हुई त महबूबन उन्हें में वात मुबारक लगाए खल्लीअ मां पानी पीतो। पो साहबियानी चए थी फकतात फमिल कुर्बते अल्तमिसुल बरकत बिसालिका। पो उते जिते महबूब जा चप मुबारक लगा हा, वो चमड़े जो टुकड़ो कपे पाण वट रखे छडियो। खली त हेडे होडे थी वेंदी, पर इहो टुकड़ो जिते मुस्तफा जा पाक चप लगाए फरमाए थी उहा पाण वट रखे छॾ में उहो चम जो टुकड़ो जिते महबूब जा चप मुबारक लगा हुआ, जॾहिं घर में रखियुमि त मुझे घर जी हर शय में बरकत, हर शय में बरकत, खाधे में, अन्न में, अटे में, लट्टे में, अच्छे में, हर शय में बरकत ही बरकत। मुझी के शय में खोट न पई, जो महबूब दे चप्पन लगल उहा शय मुझे घर में अची वई। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हे त महबूब जे हथन जी बरकत बुधाई, वरी महबूब जे ज़बान मुबारक जी बरकत बुधाए। सुभान अल्लाह। अल इसाबा फी तमयीज सहाबा, किताब जो नालो आ अल इसाबा फी तमयीज सहाबा, जिल्द 2 सुफ़ो नंबर 523। उनमें हजरत इमाम इब्न हजर अस्कलानी रिवायत छो आणे त हिंदुस्तान में हिकड़ो असहाबी थी गुजरियो आ। न चयो सुभान अल्लाह। पुट जे वक्त में पाकिस्तान, बंगाल, हिंदुस्तान हिकड़ो ही मुल्क हुयो, बर्रे सगीर जेके सरबो आ, उन दौर जी गाल आ। त मुझे सोने हबीब जो हिकड़ो असहाबी हुयो जेको हिंदुस्तान में रहो, उन जो नालो हो बाबा रतन हिंदी। छा? बाबा रतन हिंदी। किताब जो हवालो मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो आहे, जेके अहले इल्म आहिनि से वञी ॾिसंदा त उन्हनि खे इहा शइ नज़र ईंदी। बाबा रतन हिंदी, इन असहाबी जी उम्र थी 600 साल। घणी उम्र? 600 साल, 6 सदियूं। पर एडी वडी उम्र कीअं थियसि? इहो उहो असहाबी थव जे शकुल कमर जो वाक़ियो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुयो। बाबा रतन हिंदुस्तान में रहंदो हो। हिन असांजे गॾियल हिंदुस्तान जो माण्हू हुयो। चए पियो त मुंहिंजो पीउ वापारी हुयो, उन सां गॾिजी मुल्क शाम ताईं वेंदा हुआसीं वापार जे लाइ। हिंदुस्तान जो मुश्क, अंबर, हिंदुस्तान जूं शयूं खणी असां शाम जे मंडियुनि ताईं वेंदा हुआसीं, वरी शाम जूं शयूं खणी ऐं हिते सिंध में हिंदुस्तान में आणींदा हुआसीं। पर जॾहिं असांजो
शाम दे वञण थींदो हो त रस्तो मक्के ऐं मदीने खां हुयो। रस्तो किथों हुयो? शाम मुल्क दे वञण जे लाइ जेकर हितों बरे सगीर जो माण्हू मुल्क शाम दे वञे, अॼु ताईं बि हवाई रस्ता तोड़े बरी या बहरी रस्ता मुल्क शाम जे सरहदुनि खे वञण जे लाइ विचों सऊदी मजा गुज़रणो पवे थो, पुराणो नालो हिजाज़ मां गुज़रणो पवे थो। चए थो त पोइ इन वापार जे सांगे असां हिंदुस्तान खां मुल्क शाम वेंदा हुआसीं त गुज़र असांजो मक्के खां ऐं मदीने खां थींदो हुयो। चए तो हिकड़े भेरे रात जो वक्त हुयो, रात जो वगड़ो हुयो, मुझो पी ऐं मुझी मां ऐं मुझो बाबो हिय बाहर निकता बीठा हुजासी। ओचतो छा ॾिसूं त चंड चीर जी ॿ टुकड़ा थी पियो। चंड जमीन ते लही आयो, असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, पर इहा ख़बर न हुई त इहो चंड कीअं चीरियो आहे, छो चीरियो आहे, इन राज़ जी ख़बर कोन हुई। चए तो मुंहिंजो सफ़र शाम मुल्क ॾे थींदड़ हूंदो हुयो। हिकिड़े भेरे सां वञा पियो मुल्क शाम में त मुंहिंजो गुज़र मक्का मुकर्रमा खां थियो। मक्के जे बहराड़ी ते हिकड़ी वादी में मुंहिंजो गुज़र थियो। ओचतो मींहुं वसी पियो। पुट जॾहिं मींहुं वसंदो आहे त नयूं वहंदियूं आहिनि। छा नयूं? पाणी जो वहकरो तेज ईंदो आहे। चए थो ओचतो बारिश पइजी वई ऐं ओचतो न वई, जीअं तव्हांजी गाज न वहंदी आहे, कड़काट करे पाणी लहंदो आहे। ओचतो न वही आई। चए थो हिकिड़ो नीगरो ॾिठुमि जंहिंजो चेहरो ईअं हुयो ॼणो सम्झां पियो त चोॾीं जो चंड ज़मीन ते लही आयो। बकरियुनि खे संभाले पियो, पर ओचतो जो न वही आई, न जो ओचतो वही आई त बकरियूं जूं औरतें रहिजी वियूं, पाण परते रहिजी वियूं। बकरियूं हिक पासे पाण ॿिए पासे। पोइ किनारे नए जे किनारे ते बीठो रहियो। मूं सम्झो त इनखे टपणो आहे पंहिंजे बकरियुनि ॾे। मूं उन नींगरे हुस्न जमाल वारे नींगरे खे चयो त बच्चा जे तूं चवीं त मां तोखे टपायां, पंहिंजे बकरियुनि सां गॾायां, त इशारे सां चई त हा। पोइ चई त मूं उन नींगरे खे भाकुर में पातो, भाकुर में खयो। जेॾीमहिल हथ उनजे जिस्म सां लॻो त ईअं पियो सम्झां त पट ऐं रेशम खां बि नरम ऐं मुलायम बदन हुयो। ऐं चए थो जेॾीमहिल उनखे खणी ॿिए पासे नए जे ॿिए पासे टपायुमि त उनजे जिस्म मंझि ख़ुशबू हुई, मुंहिंजो बदन बि ख़ुशबूदार थी वियो। पोइ उन नींगरे मूंॾे निहारे ऐं मूंखे चयो त बारकल्लाहु फी उम्रिक, बारकल्लाहु फी उम्रिक, बारकल्लाहु फी उम्रिक। टे भेरा अल्लाह तुझे उम्र में बरकत विझे, अल्लाह तुझे उम्र में बरकत विझे, अल्लाह तुझे उम्र में बरकत विझे। टे भेरा जी ख़ैर मां त हलियो वियुसि मुल्क शाम ॾे। पोइ वरी मोटी आयुसि। इहो वक़्तु गुज़रंदो रहियो, सफ़र में ईंदो वेंदो रहंदोसि ऐं इहो वाक़ियो चंड चीरजण जो बि ॾिठुमि। पोइ इन वाक़िए ॾिसण खां पोइ हिकिड़े भेरे वरी वञा पियो, मके खां गुज़र थियो, वरी मदीने शरीफ़ पहुतुसि। ख़बर पई त मके में हिकिड़ो मर्द पैदा थियो आहे जंहिं पाण खे नबी सॾायो आहे। चए थो मां अल्लाह जो नबी आहियां। बाबा रतन हिंदी चवे थो त मां बि मुसाफ़िर हुयुसि, राति मके में रहियुसि। दिलि चाहियो त भला इन जे नबूअत जो ऐलान कयो आहे, इन जी ज़ियारत त कंदो वञा। पुछा कंदो नबी किथे आहे? चऊं त ओ इहो मस्जिदुल हराम में वेठो आहे। चई वेझो वियुसि। मूंखे ॾिसी ऐं मुर्कियो, मूंखे ॾिसी, सुभान अल्लाह, मूंखे ॾिसी ऐं मुर्कियो ऐं चवण लॻो त मूंखे सुञाणी थो, मूंखे सुञाणी थो। मूं चयो नसी मां तव्हांखे नथो सुञाणां। त फरमाइण लॻो त मां उहो आहियां जंहिंखे तो वादी टपायो हुयो, मां उहो आहियां, मुंहिंजो नालो मोहम्मद आहे। मूंखे यादि आयो
मुखे याद आयो तो बराबर हिकड़े नींगरे के हुस्न जमाल वाले के मु ने टपाई हुई बराबर ही उहो ही नींगरो आ पो मुखे चवण लगो तू मुते ईमान आन इस्लाम आन मुसलमान थी चीसी भला जे तू नबी आही त का निशानी बुधा पाण फरमायो त तो चंड चीर पे कोन डिठो तो ही तुझे पिए किथे हिंदुस्तान किथे मां पंजे घर में चंड चीरियल डिठो महबूब हुते पिया बुधाइन वाह मुस्तफा तुझो इल्म जे मां कदमन ते किरस कलमो पढ़ियुम मुसलमान थियस जेरी मन मुसलमान थियस त हबीबन करीमन वरी टे भेरा फरमायो बारकल्लाहु फी उम्रिक बारकल्लाहु फी उम्रिक बारकल्लाहु फी उम्रिक टे भेरा फरमायो टे भेरा नंढपण में टे भेरा हाणे घणा भेरा छभेरा बरकत उम्र जी बरकत जी दुआ दिनू उम्र उन शख्स जी 600 साल भरजी वई हिकड़े लफ्ज मुस्तफा जे निकरण से 100 साल उम्र थी वसी वरी बे लफ्ज सा 100 साल वरी टे लफ्ज सा 100 साल महबूब जी फरमाईंदा विया पर मां त ये तो चवा जे चवन सा क़यामत ताईं जेरो हुंदे अज भी बाबा रतन जेरो हुजे असा ज़ियारत करे ताबई थी अचो हां सुभान अल्लाह हे मुझे महबूब जे पाक ज़बान जे लफ्जन जी बरकत आ हबीबन दुआ घुरी अल्लाहुम्मा बारिक लना फी मदीनतिना ए मुझा मौला असां जे मदीने में बरकत विझ मदीने जे मेवन में बरकत विझ मदीने जे मांजुन में बरकत विझ मदीने जे पानिन में बरकत विझ हबीबन दुआ घुरिया ए मुझा मौला जेका मक्के में बरकत नाज़िल कई हुई मुझे मदीने में पीनी बरकत नाज़िल कर अब आज के मदीनो दिसी आया हो से हथ तो मदे गणो अल्लाह कंदो सभिनी के रब मदीनो ॾेखारींदो अल्लाह कंदो सभिनी के मदीने वारे साईं जो दीदार थींदो साईं जेके मदीने विया हो तव्हां के पतो हुंदो त मदीने में बरकतूं छा है जन न ॾिठो आ मां अखियुनि ॾिठो शाहिद वेठो आहे मुझो मुशाहिदो तो कसम सां तो चवा मानी हुंदी चैन जणन जी न चैन जणन जी मानी लगाए वेठा सी खाइण जे ला 4 फकीर ॿिया बची विया 8 ॼणा खाई वेंदासी मानी बची पवंदी खुटंदी न मुझो हिकिड़ो दोस्त अरब सगोरो मदीना मुनव्वरा जो चए पियो त साईं असांजी फैमिली विरहायल आहे कुझु असांजा फर्द रियाज़ में रहंदा आहिनि कुझु जिद्दे में रहंदा आहिनि कुझु मके में रहंदा आहिनि मां मदीने में रहंदो आहियां पोइ असांजो पाण में बिरादरी जी सलाह थियल आहे त ईद गॾु कंदासीं पो कदे ईद सजो घरानो सजो सब फैमिलियों गड थींदियूं रियाज़ में ईद रियाज़ में कंदासी कदे जिद्दे में कंदासी कदे मक्के में कंदासी कदे मदीना मुनव्वरा में कंदासी कसम सा पियो अरब सगोरो चेसी असांजी फैमिली सजी गड थींदी आ पो जे साल मदीने में ईद कंदा हूं पो 300 रियाल जी मानी वठो त सजो घरानो सजी फैमिली खाई वने तब मानी बची पवे पर जे रियाज़ में ईद कयूं या जिद्दे में ईद कयूं त 3000 रियाल जी वठो मानी त पूरी कोन पवे चे पेसी वाह जी मदीने में बरकत आ वाह जी मदीने में बरकत आ सुभान अल्लाह मुझा दोस्तों मदीने जे मेवन में बरकत मदीने जे मानन में बरकत मदीने जे मानन में बरकत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पो मुझा सोना हबीब उहे बरकतूं रुगे मदीने वारन के न ॾेई विया पर पंहिंजी उम्मत जे लाइ बरकतूं छॾे विया
वो राधण वारो तहां के बरकतूं खपन या न खपन जेको मदीने वारो साईं बरकतूं ॾेई वियो तहां के भी हिस्सो उन्हनि मां खपे या न खपे कंहिंखे बरकत खपे हथ तो मथे गणे बरकत खपे हां पो उन्हें जे ला मदीने वारा साईं बरकतुन जा नुस्खा पंहिंजी उम्मत के ॾेई विया कुछ नबवी नुस्खा जो मां भी तहां के ॿुधाईंदुसि खपन पर ये नात खान हजरात ये मोबाइल तो घड़ी खन बंद कयो हाँ असां ताजो नातू वेही बधू असां जी तकरीर ते तारी मोबाइल खोले वियो ये इंसाफ तो ना है ना चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह जेकरे चाहो था तो तवाजे घर में तवाजे रिज़्क में तवाजे माल में बरकत पवे तो पहिरियों नुस्खो वठो वठंदो पहिरियों नुस्खो इहो अथव जो जेडी मल कंहिं भी शइ में हथ विझो त अव्वल चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मानी खाओ पानी पियो कम व्यापार कयो कुर्फ खोलियो घर जो दुकान जो तालो खोलियो चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शय तोड़ियो व्यापारी आयो शय तोड़ियो था तो शुरुआत में चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तवा अज खां वठी पंजो दस्तूर मामूल बनायो बिस्मिल्लाह चवण जी आदत बनायो आ तवा के गारंटी सां तो चवा तवा जी हर शय में रब बरकत ही बरकत विझी चलींदो असा भी सगोरा अर्ज था कन या रसूल अल्लाह मानी खाऊं था पर ढो न तो थे मानी खाऊं था पर ढो न तो थे साईं फरमाइन था सबब इहो आ जो छिड़ विछड़ थी मानी खाईंदा आयो बिस्मिल्लाह को न पढ़ंदा आयो हाने मां मोहम्मद करीम तवा के दस थो ॾियां उन दस ते अमल कयो ढो भी थी वेंदो बरकत भी मिली वेंदव असा भी चवंदा या रसूल अल्लाह की बरकत मिलंदी सुनन अबू दाऊद में हदीस जिल्द 1 सुफ़ो नंबर 406 साईं फरमाइन था त फजतमिउ अला तामिकुम वज़कुर रस्मल्लाह अलैहि युबारक लकुम फीहि गॾजी वेही मानी खाओ ऐं मानी खाइण खां अॻु में चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तव्हांजे मानी में तव्हांजे अन्न में बरकत पइजी वेंदी हाणे असांजे घरनि में गॾजी मानी खाईंदा आहियो तव्हां हाँ ज़ाल जुदा खाईंदी पुट जुदा खाईंदो पर केडी मल त इएं कयो न दस्तरखान लगाए सभई गॾजी वेही मानी खाए ॾिसो त केडी प्यार ऐं मोहब्बत थी पाण में पैदा थिए ऐं तव्हांजे रिस्क में केडी बरकत थी पवे नबवी तरीक़ो ईअं आहे नौकरन सां बि गुलामन सां बि मदीने वारा साईं गॾजी वेही मानी खाईंदा हाँ पट ते दस्तरखान लगायो सभई गॾजी वेही मानी खाओ ऐं मानी खाइण खां अॻु में चो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ॾिसो त बरकत कीअं थी तव्हांखे आसमाननि मां मिली नुस्खो सोलो आहे न जी भला जेकॾहिं चौथा तव्हांजे कारोबार में बरकत पवे कारोबार में बरकत पवे तो पो तव्हां हीअं कयो जो सुबह जो सवेल पंहिंजे कारोबार की शुरुआत कयो जॾहिं बि को कम शुरू करण चाहियो था कारोबार शुरू करण चाहियो था तो आगाज सुबह का कयो व्यापार जे लाइ वञो था तो सुबह जो वञो जेडी मल पंहिंजो दुकानदार आहियो दुकान खोलियो था सुबह जो खोलियो दुकान जे लाइ सौदो वठण वञो था सुबह जो सवेल निकिरी वञो जेकॾहिं सब्जी मंडी में वञो था सुबह जो वञो अनाज मंडी में वञो था सुबह जो वञो कारोबार कयो था सुबह जो कयो छो त मदीने वारे साईं दुआ घुरी आहे अल्लाहुम्मा बारिक लि
उम्मती फी बुकूरिहा, ए अल्लाह मुझी उम्मत जे सुबहन में बरकत विझ। हबीबन जी दुआ जा लफ्ज़ आहिनि, अल्लाहुम्मा बारिक लि उम्मती फी बुकूरिहा, ए अल्लाह मुझी उम्मत जे सुबहन में बरकत विझ। मुंहिंजा दोस्तो जे बाबा रतन खे रुगे इएं चयूं त अल्लाह तुंहिंजी उम्र में बरकत विझे त 100 साल उम्र वधी वियसि। भला हीअ जेका दुआ उम्मत खे ॾेई विया आहिनि, इन में बि को असर हूंदो या कोन हूंदो? ॻाल्हि सम्झो था न? हाणे सुबुह जे टाइम जी जेका निंड है न, नौम सुबहत तुमन उर रिज़्क, सुबुह जी निंड रिज़्क के रोके छॾींदी आहे। रिज़्क जी बरकत खजी वेंदी, रिज़्क जी कुशादगी खत्म थी वेंदी, आयल रिज़्क खां बि बानो महरूम रहिजी वेंदो आहे। सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया फातिमतु ज़हरा नबी दी पाक दामन न्याणी रिवायती फरमाए त मां सॼी रात जागियस, इबादत कयम, नफिल पढ़ियम, जीअं बाख फुटी त फजर जी नमाज पढ़ी सुम्ही पियस। अञा अख लगी त मुझे मिठड़े मोहम्मद करीम मूंखे थे उथारियो। फरमायो त पुट फातिमा, या फातिमा तो कूमी फशहदी रिज़्क रब्बके, ओ फातिमा उथी, हींअर तुंहिंजो रब रोज़ी तक़सीम करे रहियो आहे, पंहिंजे रोज़ी जो हिस्सो उथी हासिल कर। पुट समझो, राधण वारा गाल ज़हन में वेठव, सुबुह जी निंड रोज़ी रोके छॾींदी आहे। अॼु वाइदो कयो त सुबुह जो निंड कोन कंदासीं। हाँ, अल्लाह तौफीक ॾींदो, अल्लाह हिम्मत ॾींदो, रब तौफीक ॾियो त फजर पढ़जो। हाँ, अजोके ॾींहं जो त ख़ासि तव्हांखे ताक़ीद थो कयां त सुबुह जो सवेल उथी फजर पढ़जो। वरी जे चओ था त तव्हांजे अन्न में बरकत पवे, अन्न में बरकत पवे, नुस्खो नबवी नुस्खो ॾियांव। सुभान अल्लाह। अन्न माण्हू रखाईंदो आहे न, साल जो, हफ्ते जो, 5 महीननि जो, 6 महीननि जो माण्हू अन्न रखंदो आहे। सारियूं रखंदो, हींअर कणक लहे थी त माण्हू कणक रखंदो, वरी सारियूं लहंदियूं आहिनि त वरी सारियूं रखंदो आहे। अन्न रखंदा आहियो या न रखंदा आहियो? हिकिड़ा त ग़रीब मिस्कीन आहिनि, आणी नहीं चाढ़ी ॾुथ ॾिहाड़ी सूमरा, रोज़ानो मजूरी करे वठी ईंदा आहिनि, पोइ उहो खाईंदा आहिनि, बच्चनि खे खाराईंदा आहिनि, ॿिए ॾींहुं वरी नई रोज़ी। पर हिकिड़नि खे जेके सुखिया आहिनि, पंहिंजे पनियुनि ॿारे वारा आहिनि, उहे साल जो अन्न रखंदा आहिनि। पोइ अन्न वरी 3-4 महीननि 5 महीननि खां पोइ खुटी वेंदो, वरी पैसनि ते विहाई कंदा आहिनि। उन जे लाइ नुस्खो नबवी नुस्खो अथव, जे इन ते अमल कंदव सॼो साल तव्हांजो अन्न न खुटंदो। तजुर्बो कजो। कीअं? सही बुखारी में हजरत मिक़दाम बिन माजी करब रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। सुनन इब्न माजा में सैयदना अब्दुल्लाह बिन बुसर रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। मदीने वाले साईं फरमायो, कीलू तआमकुम युबारक लकुम फीहे, जॾहिं तव्हां पंहिंजे खाधे जो अनाज रखो त मए तोरे रखंदा कयो त तव्हांजे अन्न में रब बरकत विझंदो। छा कयो? तोरे रखो, पूरी तरह ता कांटे साइमी में तोरे, पो पंहिंजे घर जो अन्न रखो, को 10 मण रखो, खरार रखो, 2 खरार रखो, जेतिरो बि रखो, पर तोरे रखो त अल्लाह ताला तव्हांजे अन्न में बरकत विझंदो। नबवी नुस्खो अथव। ऐं जेकॾहिं चओ था त तव्हांजी कणक थोरे मां घणी थी वञे, हींअर कणक लहे थी न भई, उहो नुस्खो बि ॾियांव थो। सुनन इब्न माजा में हजरत सुहेब रज़ियल्लाहु ताला का रिवायत है, चए तो मदीने वाले साईं फरमायो त जेकॾहिं चाहियो था तव्हांखे बरकत मिले त पकम ज़रूर कयो। हिकिड़ो अल मुकारदत व अखलातुल बुर्र बिशईर लिल बैत ला लिल बै। साईं फरमाइनि था, हिकिड़ो त कंहिंखे कर्ज ॾियो, तव्हांजे रिज़्क में रब बरकत विझंदो। को हाजतमंद, को ज़रूरतमंद अचे न तव्हां वटि, कर्ज़ हसना, व्याज ते न ॾियो, व्याज ते न, वाधी ते न, कर्ज़ हसना ॾियो त रब तव्हांजे रिज़्क में, तव्हांजे पैसनि में बरकत विझंदो।
हे पैसन जी बरकत जो नुस्खो था जेकर चौदा पैसन में बरकत पवे तो मोहताज हाजतमंद जरूरतमंद को अचे तो उनके कर्ज दियो रब ताजे पैसन में बरकत विझंदो वरी जेरी मल कणक पंजे घर जे ला रखो था तो साईं फरमाइन था तो पंजे कणक में थोड़ा जव मिलाए रखंदा कयो लिल बैत ला लिल बै विकणन वारी कणक में मिलावट न कजो घर जे रखण वारी खाधे वारी कणक में थोड़ी जवन जी चपटी मिलाए छडियो त तवा जे कणक में रब बरकत विझी छडी या गाल मा वरी अर्ज कंदुस एकड़ो अन्न खपाइण जे ला जो बाजार में खपाइबो आ उने में कणक में जव मिलाए खपाए यो शरीयत में जायज ना है साईं फरमाइन ता मन गश फलैस मिन्ना जेको मिलावट करे वो असा मजा ना है व्यापार वारी कणक में मिलावट न कभी जेका घर जे खाधे जी कणका उन्ने कणक जे अंदर जव मिसलन तवा 20 मण कणक खाधे जी रखो था उन में 1 किलो जवन जो वठी अचो जवन जो किलो वठी वो उन्हें 20 मण ते हिय छटे छडियो पो उहा रखे छडियो बोरन में या गुंदड़े में या गुदाम में रखे छडियो सजो साल खाइंदो इंशाअल्लाह कणक कोन खुटंदो मदीने वाले साईं जो दस अब गाल समझ में आयो भला जे चौथा त मानीअ में बरकत पवे मानीअ में बरकत पवे हदीस पाका मुस्नद अहमद बिन हंबल में सुनन इब्ने माजा में हदीसा हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो इज़ा वुदिया ताम फखुजू मिन हाफतिही व ज़रू वसतहु फइन्नल बरकत तंजिलु फी वस्तिही जेरिमल मानी मिलेव त मानीअ जा कन्ना खाईंदा कयो किनारन का खाईंदा कयो छो त बरकत मानीअ जे विच में नाज़िल थींदी आ जे विच खाई विंदो त मानीअ जी बरकत खत्म थी वेंदी कन्नन का खाईंदा वञो त मानीअ में बरकत पवंदी अब गाल समझो हाणे अक्सर माण्हुनि जी आदत ई आहे जो मानी खाईंदा आहिनि त हे कन्नन खे कटींदा हेॾे उछलाईंदा दबकी थे कन्ना न खाईंदा वो पासे ते रखंदा वेंदा विच विच छो तो विच नरम थींदो आहे न उहो विच खाई वेंदा साईं फरमाइनि था त मानीअ जे विच में बरकत नाज़िल थींदी आहे या बरकत आसमानन ता इंदी या तवाजे मानियुन में जेकरे विच न खाओ किनारन का खाओ तो ताजी मानीअ में बरकत पवंदी सुभान अल्लाह मुजा दोस्तों ऐं सोहना हबीब फरमाइन था तसगिरुल खुब्ज़ व अक्सिरु अदद युबारक लकुम फीह जेरिमल मानी खाओ त मानीअ के भन्यो मानीअ के हे अधड़ वरी हे चौथड़ पो हिय करे दबकी ते रखो पो हे नंढा नंढा टुकड़ा करे पो मानी खाओ साईं फरमाइन था त ताजी मानीअ में बरकत पवंदी ये नबवी नुस्खो थव पैगंबरी नुस्खो थव मानी सजी न खाओ बल्कि मानीअ के भञी खाओ मानी जो विच न खाओ मानीअ जा कन्ना खाइण शुरू कयो अल्लाह ताला ताजी मानीअ में बरकत विझंदो ऐं जेकॾहिं चाहियो था तव्हांजे घर में बरकत पवे त कुलू जमीअन वला तफरकू मानी गॾिजी खाओ छिड़ विछड़ थी न खाओ फइन्नल बरकत मअल जमाअत साईं फरमाइनि था त बरकत जमाअत सां गॾु आहे गॾिजी मानी खाइण में बरकत आहे अकेले खाइण में बरकत नाहे जे चाहियो था त तव्हांजे रिज़्क में तव्हांजे अन्न में तव्हांजे खाधे में बरकत पवे त गॾिजी खाईंदा कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह केवला मुर्शिदन करीमन वट सालाना उर्स मुबारक में वडी जमात लखन जो तादाद में इंदी आ मानू रुगे शहर मातली जा ॾिसण ईंदा आहिनि त एतिरा मानू मानी 5 मिंटन में खाई कीअं था वञनि जैसी असांजी शादी थींदी आ पो 1000-1500 मानू ईंदा आहिनि त असां विढ़ी पाटड़न सां हिक ॿिए जा मथा फाड़े विझंदा आहियूं हिते लखे मानू गॾिजी मानी खाइनि था ऐं बिस्मिल्लाह गॾिजी थी थिए 10 ॼणा पाटड़े ते वेठा आहिनि मानी खाई इत्मीनान सां सॼी ख़ल्क खाई उथी थी वञे पर का बि अफरा तफरी नथी थिए वाह जो फ़क़ीरनि जे खाधे में बरकत आहे
मानू ऑफिसर दिसण जे लाइ ईंदा आहिनि, ॾिसूं थी फ़कीर मानी खाए कीअं था। ओ मिठा जे नबवी तरीक़े ते मानू अमल कंदो न त उन में बरकत ही बरकत आ, रहमत ही रहमत आ, कुशादगी कुशादगी। ओ मिठा वरी जेडी मल चौथा त तव्हांजे शयुनि में बरकत पवे त का बि शइ विरहायो त अव्वल वॾड़नि खे ॾियो। कंहिंखे ॾियो? वॾड़नि खे ॾियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकड़े ॾियारे ॾंदण हुजे महबूबन जे हथ में, चाहियूं त इहो ॾंदण पंहिंजे सहाबन मां कंहिं हिकड़े खे ॾियां त जिब्रील आयो, अर्ज़ कई कब्बिर 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 या रसूल अल्लाह कब्बिर। महबूब जेको वॾी उमिरि वारो वॾी उमिरि वारो वॾी उमिरि वारो उन खे ॾे। हबीबन मजलिस में निहारियो जेको सभिनी में वॾी उमिरि वारो हुयो, पाण ॾंदण उन जे हवाले कयो। राधण वारो जे चाहियो था त तव्हांजे शयुनि में बरकत पवे त पोइ ईअं कयो जो पंहिंजे वॾड़नि जी संभाल लहो। साईं फरमाइनि था अल बरकतु मा अकाबिरिकुम, बरकतूं तव्हांजे वॾड़नि सां गॾु आहिनि। हीअ ॻाल्हि क़ाबिल तवज्जो। साईं फरमाइनि था अल बरकतु मा अकाबिरिकुम, बरकतूं तव्हांजे वॾड़नि सां गॾु आहिनि। तव्हांजा वॾी उमिरि वारा जेकी कुराड़ा पोड़ा अबो आ अम्मड़ आ नानी आ ॾाॾो आ मासी आ चाची आ मामी आ, वॾी उमिरि वारा माण्हू इन्हनि सां गॾु बरकतूं हूंदियूं आहिनि। हाणे असांजे मुआशरे में छा थी वियो आहे, कुराड़ो अड़े पोड़ा तो त भेणा मगज़ी खाई वई, तूं त बस कर। कुराड़ो वीचारो ॻाल्हाईंदो, हिकिड़ो माण्हू पियो चवे चएसि जंहिं घर में न कुराड़ो हुजे उन्हनि खे कुत्ते धारण जी ज़रूरत ई न आहे। कुत्ते जो कमु भौंकणा, कुराड़ो सॼो ॾींहुं पियो भौंकंदो। माज़अल्लाह माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह। मुंहिंजा दोस्तो वॾड़नि खां नफ़रत न कयो। साईं फरमाइनि था अशैख़ फी क़ौमिही कन्नबी फी उम्मतिही, वॾड़ी उमिरि वारो तव्हांजे अंदरि ईअं आहे जीअं नबी पंहिंजी क़ौम में इज़त वारो हूंदो आहे। जनाकुर हिन कौम पंहिंजे वॾनि जी इज़त करण छॾे ॾिनी आहे, उन ॾींहं खां वठी बरकत खजी वई आहे। फितना फसाद झेड़ा झगड़ा कौमुनि में बिरादरियुनि में तॾहिं आया आहिनि जो तव्हां वॾड़नि जी इज़त करण छॾे ॾिनी आहे। ओ मिठा ओ मुजादा अचो मोटी अचो पंहिंजे नबी जे तरीक़े ॾे, ॾिसो त तव्हांजो घर घर जन्नत बणिजी वेंदी, तांजे रिज़्क़न रोज़ीन में बरकत पइजी वेंदी। अबे जी इज़त कयो, जीजल अम्मा जी इज़त कयो, पंहिंजे वॾड़नि जो एतिराम कयो, वॾनि खे झिड़कियो न, उफ़ वला तनहरहुमा, पंहिंजे अबे अम्मड़ खे उफ़ बि न चओ, उन्हनि खे झिड़कियो बि न, बल्कि उन्हनि जे लाइ पंहिंजे रहम जूं खंभड़ाटियूं खोलियो। शइ खणी अचो न, ॿाहिरों फ्रूट आंदो अथव, बचड़नि खे बि ॾींदो, पर हिकिड़ो केलो अबे खे बि ॾियो। हाँ हिकड़ी नारगी छिले ठाहे अबे खे भी खारायो। अदा इहो अबो जो न खाईंदो तुंहिंजे हथनि जी अहिड़ी दुआ ॾींदी जो दुनिया बि आबाद आख़िरत बि आबाद थी। छो त अबे अमड़ जी दुआ पंहिंजे बच्चनि जे लाइ ईअं हूंदी आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजे उम्मती जे हक़ में मक़बूल हूंदी। साईं फरमाइनि था अल अब औसत अबवाबुल जन्नत, पीउ बेहश्त जो विचो दरवाज़ो आहे, जिते अबो राज़ी आहे उन ते अल्लाह जी ज़ात भी राज़ी। अॼु मूंसां अहद करणो पवंदो त पंहिंजे वॾड़नि जी इज़त कंदो। हथ मथे खणो, हे बीठल जेके आहिनि हेॾो वारा वॾड़नि जी इज़त कंदो, वॾड़नि जी फर्मा बरदारी कंदो। हाँ ओ मिठा साईं फरमाइनि था अल बरकतु मा अकाबिरिकुम, बरकतूं तव्हांजे वॾड़नि सां गॾु आहे। जॾहिं को फ़ैसिलो कयो न पंहिंजे वॾड़े खे विच में विहारियो, जॾहिं पल ते मानी विरहाइजे थी न, पल ते कंहिं वॾड़े खे विहारियो त उन मानीअ में बरकत पवंदो, अनाज में बरकत पवंदो। ओ मुंहिंजा प्रिय प्यारा, जंहिं घर में मिसाल 5 पुट आहिनि, 5 ई धार था रहनि, त जंहिं घर में अबो ऐं अमड़ रहंदा आहिनि न, उन पुट वटि बरकतूं हूंदियूं अथव। पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत कयो, उन्हनि खां दुआ वठो ऐं उन्हनि जे सदके रब करीम तव्हांखे बरकतुनि सां मालामाल कंदो। ऐं हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि, ख़ासि वापारियुनि जे लाइ, शयुनि वठण विकिरे करण वारनि जे लाइ हिकिड़ो बरकत जो नबवी नुस्ख़ो अथव।
थकजी तो कोन पिया आयो न। हाँ साईं फरमाइन था मन बा दारन लम यजल समनहा फी मिसलिहा लम युबारक लहू फीहा। जेको घर खपाए ऐं उन मां घर नथो वठे त उन जे पैसनि में बरकत न पवंदी। वरी समझो साईं फरमाइन था मन बा दारन जे माण्हू घर विकियो घर खपायो त उन घर जा जेके पैसा वरतई उन मां उन खे खपे त ॿियो बि वरी घर वठे। ऐं ॿी हदीस में आ ला युबारक फी समन अर्दिन वला दारिन ला युजल फी अर्दिन वला दारिन। जेको जमीन जो टुकड़ो खपाए ऐं जमीन नथो वठे, घर खपाए ऐं घर नथो वठे, प्लाट खपाए प्लाट नथो वठे त उन जे पैसनि मां बरकत खजी वेंदी। घर खपायो त घर वठो, प्लाट खपायो त प्लाट वठो। जेकॾहिं तव्हां जमीन खपायो था तो उन मां जमीन वठो त तव्हां जे लाइ इहो बरकत जो सोना। साईं फरमाइन था तव्हां जे पैसनि में, तव्हां जे बनी में, तव्हां जे घर में रब बरकत नाज़िल कंदो। ऐं वापारियुनि जे लाइ ख़ासि बरकत जो नुस्ख़ो मुझे सोने हबीब फरमायो, इमाम बैहकी सुनल कुबरा में रिवायत आंदी आ, हजरत खालिद बिन अबी मालिक तो रिवायत करे त मदीने वाले साईं फरमायो त जॾहिं वापार कयो त गिराक यानी सौदे वठण वारो ऐं वापारी सौदे ॾियण वारो जेॾी महिल सौदो कयो था त हथ हथ में मिलाईंदा कयो। हथ मिला हेरे ॾिसो उधी बि हीअं कयो, सौदो वठी सौदो ॾेई ऐं उन सां हथ हीअं मिलाईंदा कयो, हथ वठी ऐं हीअं हथ लोॾींदा कयो। साईं फरमाइनि था त उन वापारी खे बि बरकत मिलंदी ऐं वठण वारे खे बि बरकत मिलंदी। ये नबवी नुस्ख़ो आहे। ओ मुझा दोस्तों, मुझा सुहना हबीब फरमाइन था अल बरकत फिल मुमासहते, बरकत हथ मिलाइण में ऐं हथ के लोडण में आ। ऐं हिकिड़ो बरकत जो आखिरी नुस्ख़ो तो ॿुधायांव जंहिंसां तव्हांजी हर शइ में बरकत पवंदी। जॾहिं न मींहुं वसे, बारिश जूं कणियूं पवनि त पोइ हीअं कयो जो पंहिंजो बदन खोले मींहं में बीहंदा कयो। मींहं जूं कणियूं तव्हां जे मथां पवंदियूं त तव्हां जे अंदर बरकत नाज़िल थींदी। हदीस पाक में अचे थो त हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत थो करे ऐं इहा हदीस अथव सही मुस्लिम जे अंदर, सही मुस्लिम में हदीस आ त जेॾी महिल हज़रत अनस फरमाए थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा हुया त ओचितो मींहुं वसण लॻो। महबूबन छा कयो जो पंहिंजे बदन मुबारक जो कपड़ो हटायूं, कमीस हुई या चादर वेड़ियल हुई उहा हटायूं। फहसर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सौबहु, महबूबन पंहिंजो कपड़ो मुबारक हटायो। हत्ता असाबहु मिनल मत्र, तां जो मींह जा कतरा मुस्तफा जे पाक बदन जे मथां पिया। मींह जा कतरा मदीने वाले साईं जे बदन ते पिया। फकुलना या रसूल अल्लाह लिमा सनअत हादा, या रसूल अल्लाह ही तव्हां इएं छाजे लाइ कयो? मींहुं उठो तव्हां कपड़ा मुबारक हटाए मींह जा कणा पाण ते वसाया आहिनि, महबूब इएं छो कयो? काल लिअन्नहु हदीस अहदिन बिरब्बिही तआला, हबीबन फरमायो त हे मींहुं हींअर हींअर मुंहिंजे रब वटों आयो आहे, ताज़ो 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 मुझे रब वटों आयो आ। ऐं चाहियां थो त मुंहिंजे बदन ते इन मींह जा कतरा पवनि जेके ताज़ा ताज़ा मुंहिंजे रब वटों आया। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं जो सौट हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकड़े ॾिहाड़े वेठो हो कचहरी में, सहाबन पंहिंजनि सां, संगतियुनि पंहिंजनि सां वेठो ऐं ओचितो मींहुं वसण लॻो त पाण पंहिंजे गुलाम खे फरमाई त उखरुज फिराशी व रहली युसीबहु मिनल मत्र, पंहिंजे गुलाम खे चई त वञ मुंहिंजो बिस्तरो खणी ॿाहिरि मींहं में विझ ऐं मुंहिंजे उठ जो जेको पलाण आहे न उहो बि खणी ॿाहिरि मींहं ते रख त
तो मानू जेके वेठल आ उन्हनि चयोसीं ईअं छाजे लाइ? पाण फरमायूं त मदीने वारे साईं खां मूं ॿुधो आहे त जंहिं शइ ते मींहं जा कतरा पवंदा आहिनि उन शइ में अल्लाह ताला बरकत नाज़िल फरमाईंदो आहे। मां चाहियां थो त मुंहिंजे बिस्तरे ते बि बरकत वसे, मुंहिंजे उठ जे पलाण जे मथां बि बरकत वसे, इन बरकत वारे बिस्तर ते सुम्हंदुसि त मूंखे बि बरकत वसे। मां जेॾी महिल इहा हदीस पंहिंजे किताब में लिखी, हे किताब जंहिंमां मां हींअर तव्हांजे अॻियां हदीसूं बयान कयूं आहिनि, इहो मूं हिकिड़ो किताब लिखियो आहे, इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में पेश थींदो जल्दी। किताब जो नालो आहे मवाइज़ हसना जिल्द चौथो। उन में ये बरकत जा नुस्ख़ा मूं लिखिया आहिनि। जॾहिं मूं इहा हदीस लिखी पे मूंखे दिलि में ख़्यालु आयो त असांजे सिंध में बहराड़ियुनि में इहो रवाज हुयो जो जॾहिं मींहुं वसंदो हो त असांजा वॾड़ा ईअं कंदा हुआ जो गोॾियूं ॿधंदा हुआ, पुठाड़ा उघाड़ा करे ऐं ॿाहिरि निकिरी ऐं पोइ चवंदा भेज 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 मौला भेज, ईअं चवंदा। हाणे त उहे रवाज ई ख़तम थी विया आहिनि। समझो था त इहो मूं जॾहिं इहा हदीस पढ़ी त पोइ मूं सम्झो त इहा जेका असांजे सिंध में रीत हुई या इहा रस्म हुई, इहा अबकनि बुज़ुर्गनि खां शायदि शुरू थी हुजे। इन जो असुल बुनियाद हुज़ूर जी सुन्नत आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खुद ये फरमायो आ त मींह जा कतरा जे बदन ते पवन, जे शय ते पवन, या हिय कयो जे मींह जा फुड़ा, मींह जो पानी गॾु कयो, मींह जो पानी गॾु कयो, पोइ को बीमार थी पवे उनखे मींह जो पानी पियारियो, इंशाअल्लाह शफ़ा मिलंदसि। हजरत मौला अली शेर खुदा हैदर करार वटि जॾहिं मींहुं वसंदो हो न त पाण करीम हजरत मौला अली शेर खुदा मींहं जो पानी गॾु कराए रखंदा हुया। पोइ जॾहिं बि को बीमार थींदो हो त क़ुरान शरीफ़ जूं 2-3 आयतूं पढ़ी ऐं उन पाणीअ ते शुकारींदा ऐं उहो मींहं जो पानी मरीज़ खे पियारींदा त मरीज़ चङो भलो। माण्हुनि चयोसीं इहो कहिड़ो इलाज तव्हां हथ कयो आहे? पाण फरमाईंदा हा त वनु नज़िलु मिनल क़ुरान मा हुव शिफा। रब फरमाए थो क़ुरान में असां उहा शइ नाज़िल कई आहे जंहिंमें शिफा आहे। ऐं वरी मींहं जे बारे में रब फरमायो अंज़लना मिनस समाए माअन मुबारका, आसमान तां असां पाणी जेको मींहं जो नाज़िल कयूं था इहो बरकत वारो पाणी आहे। क़ुरान में शफ़ा, मींहं में बरकत, बरकत ऐं शफ़ा ॿई गॾु बियूं त पोइ बीमारी किथे बचंदी? बीमारी बुंड पटे भजी वेंदी। नबवी नुस्खा छॾिया अथऊं त घर घर मेडिकल स्टोर बणिजी वियो आहे। माउ जूं दवाऊं जुदा, पीउ जूं दवाऊं जुदा, छोकिरे जूं दवाऊं जुदा, जारा सॼा भरिया पिया आहिनि दवाउनि सां। कल्ह हिकिड़ी जाइ ते वियुसि, हिकिड़ो माण्हू पियो चएसि जेतिरा बि घर जा भाती आहिनि सभु बीमार, सभु किरिया पिया आहिनि। हाणे का दुआ घुरो। मुंहिंजो इहे बीमारियूं असां पाण पंहिंजे हथनि सां पाण खे ॾिनियूं आहिनि। खाधा मशकूक, खाधा मिलावट वारा, ऐं मुंहिंजा दोस्तो सुन्नत ऐं शरीयत वारो रस्तो असां छॾे ॾिनोसीं। मुंहिंजा दोस्तो हबीबन करीमन फरमाया त रोज़ानो पंधु हलंदा कयो, तव्हां कॾहिं बीमार न थींदो। छा कयो? छा कयो? पंधु हलंदा कयो, तव्हां कॾहिं बीमार न थींदो। हकीम अफलातून चयो आहे जेको 3 कम करे उनखे कॾहिं बि डॉक्टर वटि वञण जी ज़रूरत ई न पवंदी। 3 कम करे, हिकिड़ो रोज़ानो पंधु हले, ॿियो गुस्ल करे, टियों दूहे ऐं दज़ खां पाण खे बचाए। दूहे ऐं दज़ खां पाण खे बचाए। हमरा त सही सिगरेटनि जा दूहा सॼा कश था अंदरि मोकिले। हे ॾिसो न अछो कपिड़ो आहे न, हिनखे थोरो अच्छे कपिड़े खे पुसाए, सिगरेटनि वारा थोरो हेॾे मुड़े ध्यानु कजो, ओ सिगरेटनि वारा हेॾे ॾिसजो मुड़े। हाँ जेॾी महिल सिगरेट कपिड़ो अच्छो हुजे सफ़ा साफ़, पोइ उनखे ईअं थोरो पाणी में पुसाए, पोइ जेको सूटो हणो था न अंदरि, वरी कढी हीअं फूक हिन ते फूक हणंदो, इहो कपिड़ो आलड़ो हूंदो न सॼो मेरो थी वेंदो, कारो थी वेंदो। हिकिड़ी फूक सां अच्छो कपिड़ो कारो। हाणे हे जो रोज़ानो 150 फूकूं थो हणी, अंदर जो हाल छा थींदो हूंदुई? सिगरेट पीअण वारा मुंहिंजो छा थो बिगाड़ी, पैसा बि पंहिंजा साड़ी, सीनो बि पंहिंजो साड़ी।
सिगरेट पीअण वारा बे जो छा थो बिगाड़ी, अड़े पैसा भी पंहिंजा साड़ी, सीनो भी पंहिंजो साड़ी। चेहरो आ चंद्र जहिड़ो बारी बनायो तुंहिंजो, तूहे अंदर चो उनखे कारो करे थो काढ़ी। ये जी हितां तव्हांजे राधण मागे हलंदी न कोयलन वारी रेल गाड़ी, कोयलन वारी धुआं कढंदी वेंदी। हे भी सिगरेट पीऊं कोयलन वारी इंजन वारा धुआं कढंदो। ओ चेहरो आ चंद्र जहिड़ो बारी बणायो तुंहिंजो, तूहे अंदर चो उनखे कारो करे थो काढ़ी। पैसा भी पंहिंजा साड़ी, सीनो भी पंहिंजो साड़ी। सिगरेट पीअण वारा भला जेके आदती आयो न चौथा नथा छॾे सघूं, हिन फ़कीर वटि फोटा खणी चो पढ़ी ॾींदो सां मुफ्त में, पैसो भी कोन वठंदो सां। फी सबीलिल्लाह, फी सबीलिल्लाह फोटा खणी चो छॾण जो इरादो जो हुजे ई। अज़ुर जे अंत नियत में ही रोलो हूंदो ई त पोइ फ़ाइदो कोन थींदो। छॾण जो इरादो हुजे ई फोटा खणी आ पढ़ी ॾींदो सां इंशाअल्लाह ताला। सिगरेट, हुक्को, चिल्म, नास, नसवार, नशो या शराब, ठरो, चिल्म या भली खणी हीरोइन जो मवादी हुजी इंशाअल्लाह ताला छॾे वेंदे। गारंटी सां थो चवां, मूंखे मुंहिंजे पीर नुस्खो ॾिनो आहे। सिगरेट वारनि जे लाइ मूं वटि नुस्खो आहे। छॾण जो इरादो हुजे ई फोटा खणी आ पढ़ी ॾींदो सां इंशाअल्लाह ताला छॾे वेंदे। सिगरेट न पी। हकीम अफलातून चवे थो दूहे खाई दस खां पाण खे बचायो, रोज़ानो गुस्ल कयो ऐं रोज़ाना पंध हलो, तव्हांखे तबीब डॉक्टर वटि वञण जी ज़रूरत ई न पवंदी। ओ बेटा हे बरकत है जेका मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत खे सेखारी आहे। इन नुस्खन ते अमल कंदे रब करीम तोखे तुंहिंजे इज्जत में बरकत विझंदो, तुंहिंजे माल में बरकत विझंदो, तुंहिंजे बच्चन में बरकत विझंदो, तुंहिंजे घराणे में बरकत विझंदो। तूं दुनिया में भी खुश गुजारींदे, आखिरत में भी खुश गुजारींदे। ऐं आखिरी नुस्खो बरकत जो अथव निमाज़। इते न ॻाल्हाइजो छो त निमाज़ ॾुखी आहे न। हाँ ॾुखी आहे न निमाज़। न निमाज़ 5 वक्त पढ़ तो तुझे कणन खे रब खरार करे छॾींदो। निमाज़ पढ़ तुझे इज्जत में बरकत पवंदी। निमाज़ पढ़ तुझे माल में बरकत पवंदी। निमाज़ पढ़ तुझे बच्चन में बरकत पवंदी। निमाज़ पढ़ तुझे घराणे में बरकत पवंदी, तुझे दुकान में, तुझे मकान में, तुझे कारोबार में, हर शे में मुझो रब बरकत ही बरकत विझे। नमाज पढ़ ऐं रोज़ानो 313 भेरा दुरूद पढ़। मदीने वारे साईं जे मथा सलात पढ़। ये 2 नुस्खा अहिड़ा कामयाब नुस्खा थी, हिकिड़ो दुरूद, ॿियो निमाज़। 2 नुस्खा मिली वञण ई इंशाअल्लाह ताला दुनिया आखिरत में तो शाहूकार ऐं माला माल बणजी वेंदे। अल्लाह ताला जल्ल शानु शान सां सभिनी खे बरकतूं नसीब फरमाए, मदीने वारे साईं जे दर जी गुलामी नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी। या अल्लाह हिन सारी जमात लुत्फो करम कर, पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी। मौला असांजा हथड़ा खाली न मोटा, असांखे बरकतूं नसीब फरमा। ए मुंहिंजा मौला असांखे बरकतूं नसीब कर। या अल्लाह गैबी बरकतूं नसीब फरमा। गुनाहन खां बचा, बुरायुनि ऐं बेफरमानियुनि खां बचा। मदीने वारे मीर जे बरकतुनि मां असांखे बि हिस्सो नसीब फरमा। मौलाए करीम असांजा हथड़ा खाली न मोटा, कर्ज वारनि जा कर्ज लाह, मुश्किल ज़दनि मुश्किलातूं आसान फरमा। हाजतमंदनि जूं हाजतूं रवा फरमा। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन।